नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में खबर ॾींदा हलूं त भरयासिटी वेझो ॻोठ पीर माहिन शहर में ठारोशा पुलिस जी मुबीना तौर क़ल़ोड़ा बिरादरी जे घरन मथां चढ़ाई ॻोठाण जो नटन उर्स में औरतन ॿारन समेत सख्त एहतजाज धरणो। इन मौके ते ॻोठाण मोहम्मद सालिया क़ल़ोड़ो अब्दुल हमीद क़ल़ोड़ो औरतन पाक किताब हथन में खणी दाहींदे चयो त ठारोशा पुलिस रात देर सां 7 मोबाइल साण करे SHO अशरफ मेमण लाइक क़ल़ोड़ो ऐं ज़ाहिद सियाल सां गॾिजी असांजे घरन में दाख़िल थी चादर चौदीवारी जो तक़दस पामाल कंदे निंड में सुतल औरतन ऐं मासूम ॿारनि ते तशद्दुद करे असांजे घरनि मां सोन ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे विया आहिनि। हिननि वधीक चयो त असांजे नौजवान हाजिन क़ल़ोड़ो खे 2 ॾींहं पहिरीं ठारोशा पुलिस गिरफ़्तार करे खणी वई आहे, जंहिं ते ज़ाहिद सियाल जे फरियाद ते चोरी जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो। हिन खे पिण साण करे खणी आया आहिनि ऐं धमकियूं ॾींदे चयो त घरनि ते चढ़ाई बाबति किथे बि ॿुधायूं त असां तव्हांजे नौजवान हाजिन क़ल़ोड़ो खे फुल फ्राई कंदासीं। हिननि PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं SSP नौशरो फेरोज़ ऐं ॿिनि वसवारनि खे अपील कंदे चयो त खेनि ठारोशा पुलिस जे ज़ुल्मनि खां तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं सॼे मामले जी जांच करे खेनि इंसाफ़ ॾिरायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।